बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। खां पोइ असांजी फाउंडेशन जे कारकुननि उहिदेदारनि दोस्तनि जे ख़िदमत में गुज़ारिश कंदासीं त हू अॼोके हिन महफ़िल जो सबबु बणिजंदड़ कोहिस्तान जे ॻोठनि वस्तियुनि में आबाद हिन ख़ुशी जे मौक़े जा मोहर घोटनि खे हार पाराइनि। यूनियन काउंसिल तोंग शरीफ़ जे देह कोहतराश में हाफ़िज़ अब्दुल लतीफ़, अली मुराद वलद मोहम्मद मूसा, रिहान वलद जाड़ो खान रिंद, मीर हसन वलद मोहम्मद इस्माइल रिंद, अली अकबर वलद मोहम्मद मूसा रिंद, अली गुल वलद मिस्री खान रिंद। ये 6 घोट दे कोतराश यूसी तोंग शरीफ़ दे तोंग ऐं दे बेली ठप जा आहिनि। ग़ुलाम कादिर वलद यार मोहम्मद लोहराणी, आलिम वलद मोहम्मद सालेह लोहराणी, नवाज़ वलद मोहम्मद रमज़ान बारीजो, परियो वलद मोहम्मद रमज़ान बारीजो, सुखियो वलद पसंद खान छुट्टो, सदर वलद लाल बख्श छुट्टो, दोस्त मोहम्मद वलद मोहम्मद रमज़ान छुट्टो, ग़ुलाम नबी वलद अल्लाह ॾिनू बारीजो। दे भाल इहा बि यूसी तोंग में आहे। उतां जो हिकिड़ो घोट आहे गुल मोहम्मद वलद उमेद अली ख़ास खेली। यूनियन काउंसिल मोल शरीफ़ जो पहिरीं देह सरदार खान लोयाच जितां आहे मंठार अली वलद वली मोहम्मद बुरफत। बुरफतनि जो पाड़ो आहे शोदो। शोदो बुरफत मंठार अली वली मोहम्मद। ॿियो आहे मोहम्मद ईसा वलद पुनू खान शोदो बुरफत, मंज़ूर वलद मोहम्मद इस्माइल मंगणहार। इहे 3 घोट आहिनि देह मलक सरदार खान लोयाच। मोल यूनियन काउंसिल जे देह रेक मां आहिनि मोहम्मद शरीफ़ वलद गुलाम मोहम्मद बारीजो, ॻोठ वसड़ो बारीजो, मोहम्मद अशरफ वलद गुलाम मोहम्मद बारीजो, ॻोठ वसड़ो बारीजो, ऐं मुबीन वलद ॾेवड़ो खान बारीजो। उन खां पोइ देह थाणो ॾेसवी थाणे बुला खान शेर में जेका देह लॻे थी उतां जा आहिनि अकील अहमद वलद अब्दुल रहमान मंगणहार, फ़हीम वलद अली मोहम्मद मंगणहार, हबीबुल्ला वलद मजनू भट्ट फ़कीर, एहसान अली वलद गुलाम हुसैन मोटियाणी, मोहम्मद मक़बूल वलद मोहम्मद मुबारक ख़ास खेली उॾेराई। हिन जी राश उॾेरे में बि आहे, हिन जे करे हीअ निस्बत हिन सां जोड़ी वई आहे। हिन वक़्तु हिन जी आबादी थाणे बुला खान में आहे। दिलावर वलद शहार खान ख़ास खेली मुरादाणी, बशीर अहमद वलद दादन खान पिराड़ बुरफत। दे दमाच जो हिकिड़ो घोट आहे सावण वलद शफ़ी मोहम्मद ख़ास खेली, बंधाई मूसा ख़ास खेली ॻोठ जो। यूनियन काउंसिल थाणे आरब खान में दे पटकरचात जा मोहर्रम वलद हुसैन बख्श मूसो बुरफत, साजन वलद फ़तेह मोहम्मद मूसो बुरफत, ऐं दे आरब खान में वाही आरब खान जा आहिनि गुलाम मुस्तफ़ा वलद चिबड़ खान ॾेथो ऐं बशीर वलद अज़ीम मंगणहार। मुंहिंजा साईं, हाणे असां महिमाननि खे अजरकूं ओढाईंदासीं, जंहिं लाइ मां गुज़ारिश कंदुसि मियां शकील अहमद मेमन साहब खे त हू असांजे महफ़िल जे सदर मोहतरम डॉक्टर नबी बख्श खान बलोच साहब खे अजरक ओढाइनि। शकील अहमद मेमन साहब इज़्ज़त माब जनाब डॉक्टर नबी बख्श खान बलोच साहब खे अजरक ओढाईंदा। असांखे डॉक्टर साहब हेॾो मान ॾिनो आहे, तबीअत जे नासाज़ी जे करे स्टेज ते असांजे दरमियान नथा अचनि। डॉक्टर साहब जूं कोहिस्तान जे तारीख़ ते तालीम ते तमामु घणियूं तहक़ीक़ात थियलूं आहिनि, वॾो मवाद ॾिनो अथनि असांखे। डॉक्टर साहब जा असां शुक्रगुज़ार आहियूं ऐं दुआ गो आहियूं त अलाह ताला संदन जमार में अञा तरक़ी करे ऐं हू अञा बि वधीक ख़िदमत सर अंजाम ॾेई सघनि ऐं असांखे संदन नक्शे क़दम ते हलाए असांखे बि इन इल्म जे महिनत में कोशिश जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अजरक ओढाइण लाइ गुज़ारिश कंदासीं जावेद ख़ास खेली खे ऐं अजरक ओढाईंदा तालके जे नाइब नाज़िम मोहतरम ग़ुलाम हैदर मेमन साहब खे। गुज़ारिश कंदासीं मियां अल्लाह जोड़ियो ख़ास खेली खे त हू अचनि ऐं साईं पीर अली बख्श शाह साहब जे फर्ज़नि खे अजरक ओढाइनि।
गुज़ारिश कंदासीं शमशाद हमलानी खे त हू अचनि ऐं असांजे महफ़िल जे महिमान साईं मलक हादी बख़्श साहब खे अजर कोढाइनि। असांजे तंज़ीमी साथी मियां मलक मुज़म्मल ख़ान जी भी ख़िदमत में गुज़ारिश कंदासीं त हू अचनि ऐं मोहतरम डॉक्टर मोहनमल मंगलानी साहब खे अजर कोढाइनि। असांजे तंज़ीमी साथी मियां ग़ुलाम मोहम्मद मंगणार खे गुज़ारिश कंदासीं त हू अचनि ऐं यूसी नाज़िम थाणो आरफ ख़ान अली ॾिनो पंवर साहब खे अजर कोढाइनि।